जी नाजरीन एंड साहिबो, वेलकम बैक इन ईद स्पेशल प्रोग्राम। एंड इन खूबसूरत प्रोग्राम में खूबसूरती वखेरन जे लाइ प्यारा प्यारा प्रोग्राम्स मौजूद आहिनि एंड प्यारा प्यारा मेहमान मौजूद आहिनि। प्यारी प्यारी अदी मुंहिंजी जोयो ताहिरा मौजूद आहिनि, मेमण ईसानी साहिब मौजूद आहिनि, छो त अदी दीबा जॾहिं गायो आहे त उनमें मेमण जो तखल्लुस आयो हुयो। खिदमतगार हाज़िर जी जी, ऐं सब्र ऐं बर्दाश्त जो बहितरीन मुज़ाहिरो कंदो रहंदो आहे पंहिंजे ड्रामनि में ऐं तालुकात रखण में। असां जहिड़ा जेके आर्टिस्ट आहियूं, पंहिंजा नाज़ नखरा, फुज़ूल नाज़ नखरा, पर साईं बर्दाश्त कंदो आहे। ऐं हिन जी ईश्वर हिन में किश्वर हिन में मौजूदु आहे ॾियण जे लाइ सबूत। किश्वर, ड्रामनि में अवां जो रोल कोई यादगार मशहूर डायलॉग्स आहिनि जेके अवां ॿुधायो? या ही ॿुधाईंदो सेठ ईसानी त ही पुछो हिन मां कोई यादि आहे त ॿुधाए छॾियो। बागुल जेको ड्रामो हाणे मां कयां पई, मूंखे तमामु बहितरीन कैरेक्टर लॻो आहे जंहिंमें मूंखे पंहिंजो आवाज़ बोल्ड करणो पियो पए, जंहिंमें आवाज़ बोल्ड करण खां पोइ मुंहिंजे गले में ख़राश बि थिए पई। पर उनमें तमामु बहितरीन हिकिड़ो डायलॉग आहे जंहिंमें पग जे बारे में ज़िक्र कयो पियो वञे, जंहिंमें दोदो ऐं चनेसर पाण में ॿई भाइरनि जो आहे त दोदे खे जॾहिं पग मिले थी त चनेसर जो रिएक्शन हूंदो आहे, त उन ते मां जेका बागुल जो कैरेक्टर निभायां पई उन में इहो चवंदी आहियां त हीअ पग न तुंहिंजी आहे न दोदे जी आहे, इहा पग राज जी आहे ऐं राज या दोदे खे पग पाराई आहे। त इहो डायलॉग जेको आहे मुंहिंजे लाइ बाइस फ़ख्र आहे, जेको मां जोश सां पंहिंजे भाउ चनेसर खे चवां थी। कीश्वर खां हिकिड़ो सवाल मां पुछणु चाहींदमि। कीश्वर, डायलॉग्स त तव्हां खां बिल्कुलु असां ॿुधंदासीं ऐं उन बोल्ड वॉइस में ई असां डायलॉग्स ॿुधंदासीं, बट मां पुछणु चाहियां थी त परफॉर्म करणु केतिरो मुश्किल आहे? परफॉर्मेंस में असांखे ॾींहुं राति महिनत करणी थी पए ऐं तमामु घणी रिहर्सल्स खे टाइम ॾियणो थो पए, जंहिंमें तमामु घणी थकावट महसूसु थींदी आहे ऐं सर खे चवंदी आहियां सर हाणे इजाज़त ॾियो वञा, तमामु थकी पई आहियां। त उन में बि असांखे धड़का ॿुधण में मिलंदा आहिनि त न अञा तव्हांखे टाइम ॾियणो आहे, हीअ तव्हांजी महिनत आहे। पर ओवरऑल माना महिनत ॾाढी आहे। सिर्फ़ु असां स्टेज ते बीठा आहियूं त उहो ॾिसण वारा ईअं था सम्झनि त जस्ट हिन जो हिकिड़े ॾींहं जो आहे, पर न इन जे बिहाइंड जेका असां महिनत करे अचूं था, जंहिंमें असांखे 8 ॾींहं लॻनि था, 10 ॾींहं लॻनि था रिहर्सल में, इलाही महिनत जो कमु हूंदो आहे। पर जेको रोब वारो लहजो, महिनत खां पोइ थी मिले न, रोब वारो लहजो त अवां जे लाइ आसान हूंदो, मतिलबु हस्बैंड खे दाबा रोज़ सुबुह शाम, त ही त आसान रोमांटिक मुश्किल आहे, रोमांटिक मुश्किल आहे। रोमांटिक भी थी वेंदो आहे। अच्छा कीश्वर, असांखे उहे बोल्ड वॉइस में ॿुधायो तव्हां। जी जी, अदी पंहिंजी उहा दड़का सहंदी आहे, हीअ दड़का ॾींदी आहे, उहो कुर्बानी दड़का घणनि खे था मिलनि, हा न ॾिसण वारा ॾिसंदा हूंदा माण्हुनि खे, उहो वीचारा चवंदा कोन पर दड़का घणनि खे था मिलनि। शायदि पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई आहे, मूंखे लॻे पियो। अच्छा, असां अॻियां वधूं था, भाषा आहे ऐं कीश्वर खां असां बोल्ड जेके डायलॉग्स आहिनि उहे ॿुधंदासीं। जी इरशाद। हिकिड़ो इहो ई डायलॉग मुंहिंजे ज़हन में आहे, छो त वधीक स्क्रिप्ट हा, हिकिड़ो इहो ई हुयो त अॼु सिंध जा सभई सरदार गॾु थिया आहिनि, अॼु सिंध जी पग जो फ़ैसिलो थियणो आहे ऐं अॼु असांजी दिलि हिन गुलाब जे गुल जी कोमाड़ियल आहे। असां जल्द सिंध जी पग जो फ़ैसिलो ॿुधण था चाहियूं। ऐं इहे कुझु डायलॉग्स आहिनि जंहिंमें असांखे अञा परफेक्शन जी ज़रूरत आहे, छो त इहे स्क्रिप्ट ई मूंखे जी जी इन्वायरमेंट बि हूंदो आहे। हाँ बिल्कुल, कोई डायलॉग टू डायलॉग मिलल हूंदो आहिनि, जबरदस्त ग्रेट न इन्हनि जे एक्सप्रेशन्स मां ऐं इन्हनि जे जेस्टर्स मां माना लॻे पियो त कीश्वर हाणे पंहिंजे कैरेक्टर में इन थी चुकी आहे ऐं वॉइस अवां अगरि ड्रामो कयो त रोमांटिक किरदार मिलंदो, कीअं अवां निभाईंदो, छा डायलॉग हूंदा? तव्हां क्वेश्चन त ठीकु आहे वैलिड कयो आहे, पर मूंखे एक्चुअली मूंखे एक्टिंग जो बिल्कुलु बि शौक़ु न आहे एंड इफ आई एम हियर त मां कॾहिं न सोचो या मां कॾहिं ईअं कंसीडर न कयो हो, हिकिड़ो इमेजिनेशन में बि कॾहिं न वई हुयमि त आई विल बी ऑन इन फ्रंट ऑफ द कैमरा या मां पंहिंजे व्यूअर्स सां ईअं ॻाल्हाईंदसि। स्टार्टिंग खां फैमिली वारनि जे तरफ़ खां स्टडी त पोइ बसि उहो ई साइड हुयो ऐं अञा बि कंटिन्यू आहे एंड सुठो लॻंदो आहे। मास्टर्स कंटिन्यू आहे? मां मास्टर्स कई आहे मैथमेटिक्स में, बट गॾोगॾु मां ट्रेनिंग्स बि कराईंदी आहियां, डिफरेंट ऑर्गेनाइजेशन सां मां लिंक में हूंदी आहियां, त मूंखे यंगस्टर्स सां टाइम स्पेंड करण सां ॾाढो सुठो लॻंदो आहे। मुंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाए थो, जेकॾहिं ताहिरा
जी। एज ए एक्ट्रेस कम करे जी जी त ब्यूटीफुल ज़बरदस्त। एॾो शानदार करे सघे थी। Yes। एतिरो हुन में टैलेंट आहे। जी, जी। हिन जी यादाश्त एतिरी सुठी आहे जी, ऐं हिन जी ॿोली हिन जो तलफ़ुज़ एॾो बहितरीन आहे हा, हा। ऐं हीअ कामयाब तरीन बिल्कुल। टीवी स्टेज जी सुपर स्टार बणिजी सघे थी। बिल्कुल। उहा ॿी ॻाल्हि आहे जेकॾहिं हूअ कंहिं सबबनि जे करे फैमिली प्रॉब्लम जे करे फ्रंट ते नथी अची सघे पर हिन में टैलेंट आहे हीअ सुठी आर्टिस्ट थी सघे। अच्छा सर हिकिड़ी ॻाल्हि ईसानी साईं अव्हां कोई डायलॉग सपोज अव्हां कंहिंखे डायरेक्शन ॾेई रहिया आहियो ऐं हू कहिड़ो बि रोब वारो हुजे या प्यार वारो हुजे पर सम्झो त हिकिड़े डिघे जुमिले जो जी डायरेक्शन ॾियो असांखे या भले हुनखे ॾियो ख़बर पए त कीअं अव्हां जा एक्सप्रेशन बि चेंज थींदा हूंदा न? हा हा Yes, बिल्कुलु, कीअं सॼो ॾींहुं कीअं थींदा। यस ॾिस न तोखे जॾहिं मूं चयो त हिनखे हिन जो तलफ़ुज़ सुधार दो चनेसर अचनि था जॾहिं हो पाण में पग ते वड़नि था त तोखे अचणो कीअं आहे? अचणो ईअं आहे तोखे विच में जॾहिं हू चनेसर दोदे खां पग फुरण अचे पियो त फौरी तोखे विच में अची रोकणो आहे न चनेसर भाउ ईअं चओ न। वाह बेहतरीन असां अॻियां वधूं था। ईद रिहान प्रोग्राम आहे ज़ाल मतलब मुंहिंजी भाभी अव्हां जी ज़ाल ॿुधंदी आहे या ॿाहिरि वारा ई ॿुधंदा सर आहिनि? पाण कंटिन्यू कयूं था। सॉरी टू से बट मां इंटरप्ट करियां पई। Okay। असां अॻियां वधूं था। ईद रिहान प्रोग्राम आहे मिली जुली करे ईद रिहान खे पाण इंजॉय कयूं था ॾिसूं था। शाइर अदीब सभिनीनि जूं कचहरियूं पाण ॿुधंदासीं ऐं इलाही सुठी यूज़फुल कचहरी हूंदी छो त होस्टिंग सर नासितो साहब असांजा सीनियर सहाफ़ी आहिनि उहे करे रहिया आहिनि उन्हनि जे अंडर में ही प्रोग्राम आहे। सो वेल मिली जुली करे पाण ॾिसूं था। जल्दी सां हाज़िर थियूं था ईद स्पेशल ट्रांसमिशन में जंहिंखे स्पॉन्सर कयो आहे टपाल मेज़बान सिंधी मेज़बानी जी सुञाण मलका द क्वीन ऑफ टेस्ट एंड जीएस बैंक। यस